नासिन जस्टिस सलाहुद्दीन पंवर जी सिंध हाई कोर्ट सखर बेंच की मुद्दत दौरान सिंध अंदर अमन की खराब सूरत-हाल, तारीखी मागन, IB पास उम्मीदवारन के नौकरियों दियण, सरकारी इदारन में बेहतरी आणण ऐं निज अवामी मसलन बाबत बुधायल तारीखी फैसलन के हवाले से पेश आहे सखर मां मोड़ महर की रिपोर्ट। सिंध के आफिसर शाही सियासतदान ऐं सरदारन में थरथलो ऐं मथे में सूर विझी तकड़ा ऐं तारीखी अवाम के मसलन ते बदल फैसला डींदड़ जस्टिस सलाहुद्दीन पंवर सिंध हाई कोर्ट सखर बेंच के मुद्दत वारो वक्त पूरो करे वरतो। जस्टिस सलाहुद्दीन पंवर सखर के 10 हफ्तन वारे मुख्तसर अरसे लाए ईंदे ही सिंध अंदर बदमनी के बरंदड़ बाह में मुतासिर थियण ऐं अमन अमान की सूरत हाल के बहाल करण लाए IG सिंध गुलाम नबी मेमण के घुराए कचे के इलाकन में रहंदड़ इनाम याफ्ता धाड़ेलन ऐं डोहारन खिलाफ सिंध पुलिस, पाक आर्मी ऐं रेंजर्स सां गॾिजी करे ऑपरेशन करण सां गॾु मिलिट्री ग्रेड के हथियारन की खरीदारी बाबत अहम फैसलो बुधायो वियो। उन खां पोइ सिंध सरकार तकड़ में धाड़ेलन खिलाफ पाक आर्मी ऐं पुलिस के गॾियल ऑपरेशन ऐं जदीद हथियारन की खरीदारी की मंजूरी ॾिनी वई। जस्टिस सलाहुद्दीन पंवर पीर अब्दुल कादिर शाह जिलानी जो नालो हटाए गिम्स के तारीखी नाले गम्बट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस के बहाल करण सां गॾोगॾु सरकारी खर्च ते सरदारन, बोतारन, खानन ऐं सियासतदानन जा नाला हटाइण ऐं खास करे तालीमी बोर्डन के शागिर्दन खां फीस वठण खां रोकण बाबत हुकुमनामो जारी कियो वियो। जस्टिस सलाहुद्दीन पंवर तालीम वारे सूबाई सेक्रेटरी गुलाम अकबर लगारी के घुराए हार्ड एरिया वाली पॉलिसी खत्म करे IBA पास उम्मीदवारन के जंगी बुनियादन ते भर्तियों करे पगारूं ॾियण ऐं बंद पयल समय स्कूल खोलण के हवाले से भी अहम फैसला बुधाया विया। जस्टिस सलाहुद्दीन पंवर सिंधु दरिया में ड्रेनेज जो शोर थींदड़ पानी ऐं उतां दरिया ज़रिए शहरन के फराहम थींदड़ पानी के ज़हर करार ॾेई साफ सुथरो पानी फराहम करण जो फैसलो ॾिनो वियो। जॾहिं त सिंधु दरिया मथां अॼुकल्ह क़ौमी विरसो करार ॾिनल लेसडाउन पुल के बहाली, सखर बैराज सत्यन के आस्थान की सार संभाल लहण ऐं ॿियनि तारीखी मागन सां हथ चुरांद करण खां रोकींदे उते कायम कयल क्रैश प्लांट्स बंद कराया विया। अड़ी तरह से जस्टिस सलाहुद्दीन पंवर बरसात मुतासिरन की वाहर सिंध अंदर लाइब्रेरी की खराब सूरत हाल बेहतर करे सहूलतूं मुहैया करण ऐं सिंध का बाहर धरती के पैसे ते परडे में सकाफती प्रोग्राम करण खां रोकींदे सेहत खाते खैरपुर में लेडी हेल्थ वर्कर मुलाजमन के हिरासा कंदड़ असिस्टेंट डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर इम्तियाज अली वसाण के गिरफ्तार करायो वियो। जस्टिस सलाहुद्दीन पंवर मजमूई तौर ते सरकारी इदारन में अवाम सां थींदड़ नाइंसाफ़िन ऐं उन्हनि जे निज बुनियादी मसलन बाबत पिण अहम ऐं तारीखी फैसला बुधाया विया। मोड़ो महर, आवाज़ TV न्यूज़, सखर।